नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी ऐं मां आहियां ग़ज़ाल आबदो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। नेब जी टीम कराची में सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी की गिरफ्तारी लाइ संदसि रिहाइशगाह ॿाहिरां मौजूद। बंगले ॿाहिरां बीठल मुहाफ़िज़नि नेब टीम के घर अंदर दाख़िल थियण खां रोके छॾियो। ॿिनि डबल केबिन गाॾियुनि ते सवार नेब ऑफिसरनि सां गॾु पुलिस पार्टी बि घर आॾो मौजूद। सिंध हाई कोर्ट आमदनी खां वधीक असासा रखण वारे केस में आगा सिराज दुरानी समेत 11 ॼणनि जी ज़मानत रद्द करे छॾी हुई। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ सिवाय त हुआ गिरफ्तारी ऐं कूड़नि केसनि खां डिॼण वारी नाहे। मुंहिंजे ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾींदड़ जो चहिरो क़ौम खे ॾेखारणु घुरिजे ऐं दरख़्वास्त गुज़ार खे 21 न पर 22 तोपुनि जी सलामी बि ॾिनी वञे। इमरान ख़ान वज़ीर आज़म जी कुर्सीअ ते धाड़ो हणी वेठो आहे। वज़ीर आज़म खे आइन अख़्तियार ॾिए थो, पर इमरान ख़ान न आइनी ऐं न ई वरी चूंडियल वज़ीर आज़म आहे। इमरान ख़ान आइन पीड़नि सां मुल्क हलाए रहियो आहे। PDM में शामिल समूरियूं जमायतूं हिक ई पेज ते आहिनि। वज़ीर आज़म आर्मी चीफ में नए DG ISI जी मुक़ररी ते मुशावरत मुकमल। नई DG ISI जी मुक़ररी जो मरहलो शुरू थी चुको आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट चवे तो सिविल ऐं फ़ौजी क़यादत साबित कयो त मुल्की इस्तेहकाम सलामती ऐं तरक्की लाइ इदारा मुतहिदा आहिनि। सिंध हाई कोर्ट GA सिंध मार्च जे चेयरमैन रियाज़ चांडियो, नवाज़ शाह भाॾाई ऐं ॿियनि अॻवाननि जा नाला 4th शेड्यूल मां कढण जो हुकुम ॾेई छॾियो। नाला 4th शेड्यूल मां कढण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी जसम सरबराह रियाज़ चांडियो ऐं ॿिया अॻवान अदालत में पेश थिया। सिंध हुकूमत पारां जवाब जमा। अदालत घरू खाते खे दरख़्वास्त गुज़ारनि जा अकाउंट्स 15 ॾींहनि अंदरि खोलण जो पिणु हुकुम ॾेई छॾियो। अवामी माण्हू आहियूं, अवामी हक़नि जी ॻाल्हि कंदा आहियूं। हुकूमत नाला 4th शेड्यूल में विझी हिसाइण चाहे थी। दरख़्वास्त गुज़ारनि जो मौक़ुफ़। वफ़ाक़ी वज़ीरनि खे कूड़ ॻाल्हाइण ते शर्म अचणु घुरिजे। ओगरा में सिंध जी नुमाइंदगी नाहे। तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं मौजूदा हुक्मराननि खां शयूं नथियूं संभालजनि। बिजली गैस ऐं पेट्रोल जी शयुनि में ॾींहों ॾींहुं वाधि थी रही आहे। खानपुर वेझो फैज़ू स्टाफ वटि पहोड़ बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में कारह तकरार तां झेड़ो फायरिंग में साहबनो पहोड़ मारिजी वियो। ॻोठ आलम जतोई में जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो ॼणो क़तल, धुरियूं मोर्चा बंद। फायरिंग जो सिलसिलो हलंदड़। हैदराबाद में बल्दिया थाने जी हद जतोई चौक ते फायरिंग में हिकु ॼणो क़तल। सीमेंट जे दुकान ते कमु कंदड़ पोरियत वहीद अली डोमकी हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियो। पुलिस मूजिबि वाक़ियो पुराणी दुश्मनी जो नतीजो लॻी रहियो आहे। वधीक जांच हलंदड़ आहे। खानगढ़ रोड ते तेज़ रफ्तार ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर, हिकु ॼणो फौत, हिकु ॼणो ज़ख़्मी। फौती जी सुञाणप जेकबाबाद वासी साबिर शेख तौर थी। संदसि सौट हबीब ज़ख़्मी हालत में लाड़कान जे चानका अस्पताल मुंतक़िल। भान सईदाबाद में ड्रेनेज जे खूह जी सफ़ाई दौरान करंट लॻण वारो वाक़ियो। 4 ॾींहं अॻु बिजली जो करंट लॻण सबबि ज़ख़्मी थियल सफ़ाई कंदड़ मुलाज़िम फौत। सिराई वाहिद बख़्श ज़ख़्मनि जी सट न सहंदे सेवण जे अस्पताल में फौत थियो। फौतियुनि जो अंग बद थी वियो। सफ़ाई दौरान करंट लॻण सबबि सिराई नबी बख़्श फौत थियो हो। सजना तेरे बिना हया खुशी है तू, मेरी जिंदगी है तू। ऐं उस्ताद नुसरत फ़तेह अली ख़ान जी 73 सालगिरह मल्हाई पई वञे। नुसरत फ़तेह अली ख़ान जा ॻायल गीत अॼु बि झरझंग में ॿुधा वञनि था।